अस्सलाम वालेकुम दोस्तों, आउं आहियां शफ़क़त अली ऐं वेलकम टू ऑल ऑफ यू ऑन माय यूट्यूब चैनल। त असां जेको लेक्चर जो सिलसिलो हुयो उन खे कंटिन्यू कंदे अॼु असां हिकिड़ो ॿियो लेक्चर डिलीवर करण जी कोशिशि कयूं पिया, जंहिंमें असां पोयों जेको असांजो लेक्चर हुयो जंहिंमें असां डिस्कस कयो आहे 2019 जे पेपर्स खे, ऐं 2019 जे पेपर्स जो जनरल सिंधी ऐं उन जो पर्टिकुलर जेको आहे मज़मूननि वारो जेको क्वेश्चन आहे उन खे असां डिस्कस कयो आहे, जंहिंमें असां 5 ई मज़मून हल कया आहिनि। त अॼु असां कोशिशि कयूं था त 2020 जा जेके मज़मून आहिनि उहे असां हल कयूं ऐं तव्हांखे इन में थोरो गाइड कयूं ऐं हेल्प आउट कयूं, छो त काफ़ी दोस्त असांजा अहिड़ा आहिनि जिन खे ख़ासि करे मज़मून वारे सवाल ते थोरी कन्फ्यूज़न आहे, ऐं पर्टिकुलर उहे दोस्त असांजा जंहिंजी शहरी एजुकेशन आहे, जंहिं सिंधी एज़ अ मज़मून न पढ़ियो आहे। ठीकु आहे, त उन सिलसिले में असां जेको आहे 5 ई जेके हिन जा मज़मून आहिनि 2020 PCS 2020 जा जनरल सिंधी जा जेके 5 ई मज़मून आहिनि असां उहे इनशाला हल कंदासीं ऐं उन में तव्हांखे प्रॉपर गाइड कंदासीं त इहो सवाल हल कीअं थी सघे थो, छो त असांखे काफ़ी दोस्तनि चयो त साईं तव्हां महिरबानी करे असांखे जेके प्रीवियस पेपर्स आहिनि उहे हल कयो त जीअं असांखे ख़बर पए त बाबा मज़मून थींदो कीअं आहे। त हिन सिलसिले में असां जेको पहिरियों जो टॉपिक आहे या मज़मून आहे उहो आहे त शेख हयात जी शाइरी में जिद्दत पसंदी। ॿियो नंबर आहे तालीम ऐं तदरीस जे लाइ मयारी निसाब जी ज़रूरत, ऐं टियों आहे त जदीद डिजिटल मीडिया सिंधी ॿोलीअ जे बिगाड़ जो कारण या तरक़ीअ जी ज़ामिन आहे, सिंधी ॿोली जो मुस्तक़बिल छा थींदो। उन खां पोइ चौथों नंबर टॉपिक आहे कोरोना वबा सबबु पैदा थियल सूरत हाल, ऐं 5जों नंबर आहे सिंधी ॿोलीअ खे दरपेश मसइला ऐं उन्हनि जो हल। ठीकु आहे, त असां नंबर वाइज़ हिन खे इनशाला हल करण जी कोशिशि कयूं था ऐं तव्हांखे पूरी कोशिशि कंदासीं त तव्हांखे इन लेक्चर्स मां हल थियल मज़मूननि मां तव्हांखे फ़ाइदो थिए, त जीअं तव्हां 2024 जी PCS या 2025 या ईंदड़ जेके बि कंबाइंड कॉम्पिटेटिव एग्ज़ाम्स आहिनि सिंध जा ख़ासि करे जनरल सिंधी पेपर खे में तव्हां उनखे कीअं हल कयो ऐं तव्हांखे इन मां काफ़ी इनशाला फ़ाइदो मिलंदो। अच्छा दोस्तो, असां जेको 2020 जनरल सिंधी जो पेपर आहे उन में ख़ासि करे असां डिस्कस करे चुका आहियूं, त उन में असां सिर्फ़ु मज़मून हल कंदासीं ऐं उन मज़मूननि खे हल करण जे लाइ असां जस्ट ख़ाको ठाहींदासीं, जंहिंमें असां ख़ाके खे आउटलाइन चवंदा आहियूं अंग्रेज़ीअ में, पर तव्हांखे इहा जेका आउटलाइन आहे इहा काइंडली तव्हां जेको पेपर में अपीयर थियो उन में न ॾिजो तव्हां, छो त इहो टाइम टेकिंग प्रोसेस सम्झो वेंदो तव्हांजे लाइ ऐं इहो घणो तव्हांजो टाइम कंज़्यूम कंदी आउटलाइन, ऐं 20 मार्कुनि जो सुवालु आहे, इन जे लाइ ज़रूरी न आहे तव्हां आउटलाइन ॾियो। ठीकु आहे, मां जस्ट तव्हांखे सम्झाइण ख़ातिर त हीअ शयूं हिन में डिस्कस थी सघनि थियूं, ऐं मां आउटलाइन जे करे ॾींदुमि त पोइ जीअं तव्हां उन में सिर्फ़ु सम्झो त हिन में पैराग्राफ कहिड़ा ऐं केतिरा यूज़ थी सघनि था। ऐं मां अॻु में बि डिस्कस कयो आहे त मैक्सिमम जेके तव्हांजा पैराग्राफ हुजनि उहे तव्हांजा 8 खां 10 हुजनि, इन खां मथे न हुजनि। ठीकु आहे, त उन में असांजो जेको 2020 PCS 2020 जो जनरल सिंधी जो पेपर आहे उन जो पहिरियों जेको मज़मून आहे उहो आहे शेख अयाज़ जी शाइरीअ में जिद्दत पसंदी। मॉडर्निज़म आहे या मॉडर्निटी आहे शेख अयाज़ जी शाइरी में, उहा कहिड़ी आहे तव्हां उहा डिस्कस कयो या बयानु कयो ऐं मज़मून जी सूरत में असांखे पेश कयो। त हीअ अॻु में मां चवंदुमि त अॻु में बि मां चई चुको आहियां त हीअ हिकिड़ो सिंधी लिटरेचर जो क्वेश्चन आहे। जेकॾहिं तव्हां सिंधी लिटरेचर ऑप्ट कयो आहे त पोइ हिन सवाल खे तव्हां सुठी तरह सां डील करे सघो था। जेकॾहिं तव्हां सिंधी लिटरेचर न आहे खयो त पोइ हीअ तव्हांजे लाइ थोरो टिपिकल ऐं डिफ़िकल्ट साबित थींदो, छो त हिन में तव्हांखे अंदरि एग्ज़ाम्पल पैराग्राफ में ॾियण जे लाइ शेख हयात जी शाइरीअ खे कोट करिणो पवंदो। ठीकु आहे, असां पहिरियों लिखंदा ख़ाको इन आउटलाइन असां जंहिंखे अंग्रेज़ी में चवंदा आहियूं। ठीकु आहे, ऐं असां हीअ ॾींदासीं तमहीद खे असां इंग्लिश में इंट्रोडक्शन चवंदा आहियूं। तव्हांखे अगेन मां चवंदुमि त तव्हां हीअ आउटलाइन तव्हां न ॾिजो पेपर में, तव्हांजो काफ़ी टाइम ज़ाया थी वेंदो, छो त तव्हांखे जनरल सिंधी जो सॼो पेपर सॉल्व करिणो आहे। ठीकु आहे, त हाणे तमीद में अॻु में मां तव्हांखे डिस्कस करे चुको आहियां त तव्हांखे को अहिड़ो इंट्रोडक्टरी सेंटेंस ॾियणो आहे, हिकु अहिड़ी लाइन ॾियणी आहे कैची जेका माना महसूसु कराए जेको रीडर आहे चेकर आहे त बाबा हीअ जेका मां कापी चेक कयां पियो त इहे जेको आहे लिटरेचर जो छोकिरो आहे शागिर्दु आहे उन जी कापी आहे। ठीकु आहे, हाणे हिन में असां ॾींदासीं कोई बि तव्हां लाइन खणी सघो था, कैची हुजे बहरहाल थोरो जीअं माना अटेंशन सीकर हुजे। ठीकु आहे, त हिन में असां मां 2-3 लाइनूं चवंदुमि जेके तव्हांखे फील थिए सुठी आहे त उहे तव्हां हिन में एड करे सघो था। उन में आहे त शेख अयाज़ सिंधी शाइरी जो इनकलाबी फ़िक्री ऐं जदीद शाइर आहे। संदसि शाइरीअ में रोमान, इनकलाब, आज़ादी, इंसानियत ऐं नए फ़िक्र जी ख़ुशबू मिले थी। हिन सिंधी शाइरीअ खे रिवायती अहसासनि मां कढी नओं फ़िक्री रुख़ ॾिनो। ठीकु आहे, हाणे त शेख अयाज़ सिंधी ॿोलीअ खे जदीद फ़िक्र, नए शऊर ऐं बग़ावत जी ज़ुबान बणायो। इन खां पोइ
असां चऊं ॿी जेका हेडिंग आहे असां उन ते ईंदासीं। उन में आहे जिद्दत पसंदी जो मफ़हूम, त जिद्दत पसंदी आहे छा, ठीकु आहे। त असां जिद्दत पसंदी जो मतिलबु आहे नई सोच, नओं अंदाज़, नओं इज़हार ऐं रिवायतुनि खां ॿाहिरि निकिरणो। मतिलबु त जेके सोचूं या जेके अंदाज़, जेके इज़हार या जेके रिवायतूं असां मथां मुसलत थियल आहिनि उन मां कीअं निकिरिजे ॿाहिरि, ठीकु आहे। शाइरी जे पर्सपेक्टिव में असांखे ॾिसणो आहे। उन खां पोइ त अयाज़ पंहिंजी शाइरी में पुराणियुनि रीतुनि, समाजी पाबंदियुनि ऐं फ़िक्री ज़ंजीरुनि ख़िलाफ़ु बग़ावत कई। संदसि शाइरीअ में जिद्दत सिर्फ़ु लफ़्ज़नि में न पर फ़िक्र, मौज़ू ऐं अहसास में बि आहे, ठीकु आहे। उन खां पोइ असां टियों नंबर जेका हेडिंग आहे असां उन में ईंदासीं त शेख अयाज़ जी शाइरी में जिद्दत जा अहम लाड़ा, ठीकु आहे, जंहिंखे असां चई सघूं था मेजर ट्रेंड्स ऑफ मॉडर्निज़म इन हिज पोइट्री या इन अयाज़ पोइट्री, ठीकु आहे। त उन में पहिरियों असां ॾींदासीं त इनक़लाबी फ़िक्र ऐं आज़ादी जो पैगाम। त शेख अयाज़ जी शाइरी में सियासी, समाजी ऐं क़ौमी आज़ादीअ जो जज़्बो नुमायां आहे, ज़ाहिर आहे। हुन शाइरी खे क़ौम जे अहसास में बदिलाए छॾियो, ठीकु आहे। इन में हिकिड़ो असां शाइर ॾिनो आहे, सुभाणे जो ॾींहुं असांजो आहे, हीअ राति न ड्रिज, हीअ गुज़री वेंदी, ठीकु आहे। हिन शेर जो मक़सदु आहे त अयाज़ ग़ुलामी, ज़ुल्म ऐं जागीरदारी ख़िलाफ़ु आवाज़ बणियो। हीअ जदीद फ़िक्र जो रूह आहे, मीन्स अयाज़ जो जेको हीअ लाड़ो आहे इहो सम्झो कि जदीद फ़िक्र जो रूह आहे। उन खां पोइ ॿी असां रिवायत लाड़ो ॾिसंदासीं जंहिंखे असां ट्रेंड चई सघूं था, त उहा आहे रिवायतुनि खां बग़ावत, ठीकु आहे। त रिवायतुनि खां बग़ावत ईअं त अयाज़ पुराणनि रवैयनि, मज़हबी जमूद ऐं समाजी बनावट ते तनक़ीद कई। हुन मुहबत खे तक़दुस सां गॾु इंसानी आज़ादीअ सां ॻंढियो। इन में हिकिड़ो शेर आहे त मूंखे प्यार जे मज़हब में ईमान आहे, न को काबो न को बुतखानो मूल आहे, ठीकु आहे। हाणे मतिलबु इहो चवणु थो चाहे त अयाज़ मुहबत खे इंसानी क़दुरु बणायो, न मज़हबी पाबंदी, जेको जदीद शाइरीअ जो मुखिया तसवुरु आहे, ठीकु आहे। उन खां पोइ टियों जेको लाड़ो आहे अयाज़ जी जदीद शाइरी जो उहो इहो आहे त रोमानियत ऐं फ़िक्र जो संगम, ठीकु आहे। त हिन में चए थो अयाज़ रोमान खे फ़लसफ़े सां मिलाए हिकु नई शाइरीअ जी दुनिया पैदा कई। हाणे उन में थो चए तूं मुंहिंजी धरतीअ जी ख़ुशबू आहीं, तूं मुंहिंजी धरतीअ जी ख़ुशबू आहीं, मुंहिंजे हर साह में सिंध ॻाए थी। ठीकु आहे। त इहो मतिलबु इहो थो चवणु चाहे त अयाज़ लाइ महबूब धरती ऐं वतन हिकु ई अलामत बणिजी विया, जेका जदीद अलामती शाइरी जी ख़ुसूसियत आहे। उन खां पोइ चोथों नंबर असां लाड़ो ॾिसंदासीं त उहो आहे अलामती ऐं फ़िक्री शाइरी, अलामती ऐं फ़िक्री शाइरी। त इन में असां सिंबोलिज़म एंड इंटेलेक्चुअल डेप्थ जंहिंखे चई सघूं था असां अंग्रेज़ी में, चए थो त अयाज़ जी शाइरी में इस्तिआरा, अलामतूं ऐं फ़िक्री खोटराई मौजूदु आहे। मिसाल सूरज आज़ादी जो इस्तिआरो, राति ज़ुल्म जी अलामत, धरती वतन ऐं प्यार इंसान जी नुमाइंदगी करे थो। हाणे इन सिलसिले में असां हिकिड़ो अयाज़ जो शेर ॾींदासीं त राति लहंदी तारा कंबंदा, राति लहंदी तारा कंबंदा, सूरज नए सॾ सां ईंदो, सूरज नए सॾ सां ईंदो। मतिलबु त सूरज मीन्स आज़ादी जो इस्तिआरो, राति मीन्स ज़ुल्म जी अलामत, धरती माना वतन ऐं प्यार इंसानियत जी नुमाइंदगी करे थो, ठीकु आहे। उन खां पोइ ॿियो लाड़ो असां ॾिसूं था अयाज़ जी शाइरीअ में औरत जो नओं तसवुरु, मॉडर्न में जे मफ़हूम में चए थो शेख अयाज़ औरत खे रिवायती ताबे न बल्कि ख़ुदि मुख़्तियार, आज़ादु ऐं फ़िक्र रखंदड़ हैसियत में पेश कयो। हाणे हुन लाइ शेर आहे त हूअ न चंड आहे, न छांव में, हूअ त बाहि आहे, जंहिंसां ज़िंदगी रोशन थिए थी, मतिलबु त अयाज़ औरत खे ज़िंदगी जी रोशनी छॾियो, जेको जदीद फ़िक्र जो हिसो आहे। उन खां पोइ अयाज़ जी ॿोलीअ में ॿोली ऐं असलोब में जिद्दत, ॿोली ऐं असलोब में जिद्दत, मॉडर्निज़म इन लैंग्वेज एंड स्टाइल, ठीकु आहे। त उन हिसाब सां हिन जी जेका अयाज़ जदीद शाइरी में नई ॿोली, नई लफ़्ज़ी मौसीक़ी ऐं आज़ाद बहर मुतारिफ़ कराई। हुन नसरी नज़म, आज़ाद नज़म ऐं ग़ज़ल खे नई रूह बख़्शी,
मिसाल आहे हिन जी संदसि निज़म आहे त आउं इंसानु आहियां, नई असलो भई फ़िक्री आज़ादी जो शाहकार आहे। ठीकु आहे, हिन जी संदसि जेका नज़म आहे आउं इंसानु आहियां, उहा नई असलो भई फ़िक्री आज़ादीअ जो शाहकार आहे। हिन जी जेका नज़म आहे उहा आउं इंसानु आहियां, आउं इंसानु आहियां। त इहा जेका आहे उहो हिकिड़ो नई असलो में फ़िक्री आज़ादी जो शाहकार आहे। त हाणे इहो जेकॾहिं असां फुल लिखण जी कोशिशि कयूं त आहे छा इहा नज़म, आउं इंसानु आहियां, थोरो तव्हांखे फैसिलिटेट कयूं असां। आउं इंसानु आहियां, मूंखे न को रंग, मूंखे न को रंग, न को नस्ल, न को नस्ल, बस एहसास जो झंग आहे, बस एहसास जो झंग आहे। ठीकु आहे, त काइंडली असांजी राइटिंग जो असां हिसाब न कजो असांजो, त इन हिसाब सां तव्हां इन तरह सां हिनखे लिखी सघो था। ठीकु आहे, अच्छा त असां ॿी सब हेडिंग ते वञूं पिया असां, त उन में असां ॾिसूं था त ॿी हेडिंग कहिड़ी असां ॾेई सघूं था। त अच्छा उन में असां ॾेई सघूं था अयाज़ जी शाइरीअ में इंसानी हमदर्दी, अयाज़ जी शाइरी में अयाज़ जी शाइरी में अयाज़ जी शाइरी में इंसानी हमदर्दी, हमदर्दी। ठीकु आहे, त इन में चए थो त शेख अयाज़ लाइ सभ खां अहम शइ इंसानु आहे, रंग मज़हब ऐं क़ौमियत खां मथां। हाणे इन में जेकॾहिं असां शेर एड कयूं, शेर आहे त आउं इंसान खे चाहियां थो, आउं इंसान खे चाहियां थो जीअं दरिया पंहिंजे किनारनि खे, जीअं दरियाउ पंहिंजनि किनारनि खे। ठीकु आहे, मतिलबु त हीअ इंसान दोस्ती मोहबत ऐं अमन जो पैगाम जदीद शाइरी जो बुनियादी उसूल आहे। उन खां पोइ तव्हां शेख अयाज़ जी शाइरी में ॿिया बि जेके लाड़ा आहिनि उहे बि तव्हां ॾेई सघो था। शेख अयाज़ को चऊं आम शाइर कोन्हे, हीअ वॾो हिकिड़ो महान शाइर आहे जदीद शाइरीअ जो, उन खे तव्हां कई शयूं ॾेई सघो था। उन खां पोइ तव्हां तत्व लिखंदव। ठीकु आहे, जंहिंखे असां कंक्लूजन चवंदा आहियूं, त उन में तव्हां वरी अगेन तव्हां जेके शयूं डिस्कस कयूं इंट्रोडक्शन में उहे साॻियूं शयूं डिस्कस कंदव, पर उनखे थोरो लफ़्ज़नि जी नवाणानी या जेके सिटरूं आहिनि उहे थोरो चेंज कजो त जीअं तव्हांजो कंक्लूजन पढ़ण जोॻो हुजे। ठीकु आहे, त उन में तव्हां लिखी सघो था त शेख अयाज़ सिंधी शाइरीअ खे नए फ़िक्र, नओं लहजो ऐं आलमी अहसासु ॾिनो। संदसि शाइरीअ में फ़िक्र जी आज़ादी, इंसानियत, मोहबत ऐं बग़ावत गॾियल तौर ते जिदत पैदा कई। हू सिंधी शाइरीअ जो अहम शाइर आहे जंहिं सिंधी ॿोलीअ खे जदीद दौर जो आवाज़ बणायो। हाणे उन में तव्हां कोट कयो भले कंहिंखे या पंहिंजो सुठो को लाइन लॻाए सघोसि था। इन में अयाज़ रुगो शाइर न फ़िक्र जो मुसलिह हो जंहिं सिंधी शाइरीअ खे नए ज़माने सां ॻाल्हाइणु सेखारियो। त इन सिलसिले में तव्हां अहिड़ो जेकॾहिं तव्हां मज़मून लिखंदव त उहो तव्हांखे 8 खां 10 पैराग्राफ ताईं अची वेंदो इनशाला तव्हांजो। त इन सिलसिले में हीअ असां जेको 2020 PMS जो पहिरियों मज़मून उहो असां उहो हल कयोसीं ऐं असां हींअर ॿिए मज़मून तरफ़ वेंदासीं पाण। अच्छा, 2020 PCS जनरल सिंधी जे पेपर में जेको ॿियो मज़मून आहे उहो आहे तालीम ऐं तदरीस लाइ मयारी निसाब जी ज़रूरत। ठीकु आहे, त उन सिलसिले में अगेन असां खाको ठाहींदासीं। हीअ आउं प्रैक्टिस में कयां पियो, तव्हां बि प्रैक्टिस में इहे शयूं करे सघो था, पर तव्हां इहो पेपर में या जो पेपर में इहो जेको मेथड आहे उहो अप्लाई न कजो तव्हां। ठीकु आहे, छो त उते ही प्रोसेस टाइम वठंदो आहे जाम, ऐं तव्हांखे एतिरो टाइम न आहे 20 मार्कुनि जे करे तव्हां एतिरो पंहिंजो टाइम जेको आहे ज़ाया कयो। त उन सिलसिले में ही जस्ट मां तव्हांखे सम्झाइण ख़ातिर, जेकॾहिं मां ईअं न लिखंदुमि त सम्झाइण में मूंखे आसानी न थींदी। ठीकु आहे, खाके में असां इहो सम्झो की जेको आउटलाइन आहे तव्हांजी, तव्हां अंग्रेज़ी में लिखंदा आहियो, उन खां पोइ असां तमहीद यानी इंट्रोडक्शन ॾींदासीं। अगेन इंट्रोडक्शन में तव्हां के सुठियूं लाइन खणी ईंदो, इंट्रोडक्टरी सेंटेंस हूंदो जंहिंमें या केची लाइन अहिड़ी हुजे जेको चेकर आहे उनखे थोरो मुतासिर करे पढ़ण में ऐं उनखे महसूसु थिए त को जेको लिटरेचर जो माण्हू आहे उन जी कापी आई मूं वटि। हाणे तालीम हर क़ौम जी तरक़ीअ जी बुनियादु आहे। ठीकु आहे,
पर तालीम तॾहिं कारमंद थिए थी, फ़ाइदेमंद थिए थी जॾहिं निसाब मयारी, जदीद ऐं समाजी ज़रूरतुनि सां हम आहंग हुजे। ठीकु आहे, चए थो निसाब दरअसल उहो रस्तो आहे जेको शागिर्द खे इल्मु, तरबियत ऐं शऊर ताईं वठी वञे थो। यानी तालीम जो मक़सदु रुगो पढ़ाइणु न, पर सोचणु, सम्झणु ऐं बहितर इंसान बणाइणु आहे। ठीकु आहे, तव्हां इंट्रोडक्शन में तव्हां इहे शयूं लिखी सघो था, पोइ तव्हां उन खां सुठो बि लिखी सघो था। ही लाज़मी इंट्रोडक्शन तव्हां ॾींदो, उन खां पोइ तव्हां पैराग्राफ डेवलप करण जी कोशिशि कंदो, त तव्हां पैराग्राफ ॾींदा वेंदो तव्हां। उन खां पोइ इहो थोरो असां डिस्कस कंदासीं त निसाब जी अहमियत छा आहे, इम्पोर्टेंस ऑफ करिकुलम। ठीकु आहे, हाणे चवंदासीं त निसाब जेको आहे उहो तालीम जो मरकज़ी जुज़ो आहे। ठीकु आहे, त उन खां पोइ चवंदासीं असां त उस्ताद, शागिर्द ऐं तदरीस सभु निसाब ते दारो मदार रखनि था, त हीअ असां निसाब जी अहमियत बयानु कयूं पिया। ठीकु आहे, जेकॾहिं निसाब पुराणो, ग़ैर मुनज़म या ग़ैर लाॻापियल हुजे त तालीम जो मक़सदु ज़ाया थी वञे थो। ठीकु आहे, मयारी निसाब न रुगो इल्मु ॾिए थो, पर शख़्सियत, सोच ऐं तख़लीक़ पैदा करे थो। हाणे मिसाल आहे त असां वटि घणनि स्कूलनि में अञा ताईं अहिड़ा सबक़ पढ़ाया वञनि था जेके न त जदीद साइंस सां लाॻापियल आहिनि, न ई रोज़मर्रा ज़िंदगी सां। ठीकु आहे, हाणे तव्हां ॾिठो हूंदो त पुराणे टाइम में असां पढ़ियोसीं साबु वारो लेसन, त इहो लाज़मी जदीद जेको असांजो चऊं ज़मानो आहे, या जदीद जेके असांजो एजुकेशन आहे, जदीद जेका जदीदियत आहे, उन मुताबिक़ इहो न आहे। ठीकु आहे, त उन हिसाब सां उन खां पोइ असां मयारी निसाब जूं ख़ूबियूं ॾिसंदासीं, त मयारी निसाब जूं ख़ूबियूं कहिड़ियूं आहिनि। त उन्हनि में सभ खां पहिरीं असां ॾिसंदासीं त उन में जदीदियत ऐं साइंसी सोच हुजे। ठीकु आहे, चए थो त निसाब में जदीद साइंस, टेक्नोलॉजी, समाजी तब्दीली ऐं दुनियावी ॼाण शामिलु हुजणु घुरिजे। त जेका जदीद चऊं तालीम आहे या जेको असांजो निसाब हुजे, उन में जदीद साइंस सां वाबस्ता, टेक्नोलॉजी सां वाबस्ता ऐं समाजी तब्दीलीअ सां जेके बि दुनियावी ॼाण आहे, नॉलेज आहे, उहा हिन में ज़रूरु इंक्लूड हुजे। ठीकु आहे, जेकॾहिं उहा हिन में इंक्लूड न आहे त उहो निसाब एतिरो माना चऊं त फ़ाइदेमंद न आहे। हाणे इन में असां लाज़मी जेकॾहिं असां जदीद साइंस ॾींदासीं, टेक्नोलॉजी ॾींदासीं, लाइक असां आर्टिफिशियल इंटेलिजेंस जा के टॉपिक ॾींदासीं पंहिंजे निसाब में, या एनवायरमेंटल जेके एजुकेशन आहे, त बाबा हीअ जेका ग्लोबल वार्मिंग वग़ैरह थिए पई, यानी या सबब कहिड़ा आहिनि, इन खे असां घटाए कीअं था सघूं, लाज़मी इहो असांजो वॾो इशू बि आहे। त इन तरह जा जेकॾहिं असां पंहिंजे निसाब में टॉपिक्स आणींदासीं त असांजो जेको निसाब आहे उहो काफ़ी फ़ाइदेमंद थींदो, ऐं असांजे चऊं मयारी जेको मयार आहे, जेको स्टैंडर्ड आहे, उहो निसाब जो पूरो लहंदो वञे। उन खां पोइ अहिड़ी तरह जा मौज़ू हुजणु खपनि निसाब में। उन खां पोइ ॿियो नंबर जेका आहे असांजी जेका हेडिंग आहे, उन में त जेको निसाब आहे उहो क़ौमी ऐं इख़लाक़ी तरबियत ॾे। इन में त निसाब में क़ौमी इतिहाद, इख़लाक़ियत, बर्दाश्त ऐं हुबुल वतीने जो जज़्बो शामिलु हुजणु घुरिजे। ईअं न हुजे त उन में अहिड़ा सबक़ हुजनि जिन मां को ख़ासि मतिलबु ऐं मक़सदु न निकिरे, जंहिं मां असांखे क़ौमी यकजहती न मिले, इतिहाद न मिले, इख़लाक़ी दर्स न मिलनि, ऐं बर्दाश्त असांखे न मिले। ठीकु आहे, ऐं हुबुल वतनीअ जो उन में जेको आहे जज़्बो न हुजे, त उहो जेको निसाब आहे उहो कम जो न आहे, उहो फ़ाइदेमंद न आहे। ठीकु आहे, हाणे इन में जेकॾहिं असां मिसाल ॾियूं त जेकॾहिं इल्मु न ॾे इंसानियत जो सबक़ु, त उहो किताबु न ज़ंजीर आहे क़ौम लाइ। ठीकु आहे, उन खां पोइ असां टियों नंबर जेको आहे उहो ॾींदासीं असां त जदीद हिन में जेको मयारी निसाब जी ख़ूबी में त तदरीस सां मुताबिक़त हुजे, मतिलबु रिलेवेंस विथ टीचिंग। त उन में असां इहो चवंदासीं निसाब उस्ताद लाइ आसान ऐं शागिर्द लाइ सम्झणु जहिड़ो हुजणु घुरिजे। ईअं न आहे त अहिड़ी शइ असां खणी अचूं निसाब में जेका उस्ताद खे पढ़ाइणु न अचे, उस्ताद खे सम्झणु न अचे, फ़ाइदो कोन्ह थींदो। ठीकु आहे, त तदरीस जा तरीक़ा निसाब जे मवाद सां लाॻापियल हुजनि। मतिलबु असांखे अहिड़ो निसाब इंट्रोड्यूस करणो आहे जेको उस्ताद आसानीअ सां पढ़े ऐं आसानीअ सां शागिर्दनि ताईं उहो निसाब पहुचाए, सम्झाए सघे, त उन मां फ़ाइदो थींदो। अदरवाइज़ जेकॾहिं ईअं पढ़ाईंदासीं असां रटनि ते सिर्फ़ु ज़ोर हूंदो त फ़ाइदो कोन्ह थींदो, लाभाइतो कोन्ह थींदो। उन खां पोइ जेको तव्हांजो चऊं निसाब आहे, निसाब जी जेके चऊं हिकिड़ी ख़ूबी आहे उहा इहा हुजणु खपे त उन में मक़ामी ज़रूरतूं हुजनि, उन्हनि जो निसाब जो तालुक़ु मक़ामी ज़रूरतनि सां बि ज़रूरु हुजे। ठीकु आहे, त उन में कीअं हुजे, निसाब में मक़ामी तारीख़, सक़ाफ़त ऐं माशी हालतूं शामिलु करणु घुरिजनि, जीअं शागिर्द खे पंहिंजे माहौल खे सम्झणु घुरिजे।
मतिलबु त असांजी जेका तारीख़ आहे कहिड़ी आहे, असांजी सकाफ़त कहिड़ी आहे, ऐं माशी हालतूं असांजूं हींअर कहिड़ियूं आहिनि, माज़ी में कहिड़ियूं हुयूं, या माशी हालतूं असांजूं जेकॾहिं कमज़ोर आहिनि, ख़राबु आहिनि, बेकार आहिनि, ऐं असां कंहिं परेशानी वारे आलम मां माशी तौरु गुज़रूं था, त इन खे असां बहितर कीअं था बणाए सघूं। मतिलबु इन तरह जो माना हिकिड़ी मक़ामी ज़रूरतूं जेके हुजनि उन जो तालुक़ु हुजे निसाब में, त जीअं ख़बर बि पए असांखे। ठीकु आहे, त उन खां पोइ असां ॾिसंदासीं त मौजूदा जेको निसाब आहे असां वटि सिलेबस आहे, करिकुलम आहे, त उन में ख़ामियूं कहिड़ियूं आहिनि। उन्हनि ख़ामियुनि में असां ॾिसूं था त निसाब पुराणो ऐं गैर लाॻापियल आहे असां वटि, घणो मवादु यादि करण ते ज़ोर पर फ़िक्र ऐं तहक़ीक़ जी घटिताई, रटाफिकेशन आहे असां वटि, माना तोते वारो कमु आहे असां वटि, तोते वांगुरु ॿोलाईंदासीं, सम्झ उनखे आहे कोन त बाबा हीअ शयूं आहिनि जेकियूं, त उनखे जेकर असां चवंदासीं त बाबा हीअ थोरो असांखे एक्सप्लेन करे सम्झायो त हीअ छा आहे। तव्हां 3 इडियट्स मूवी तव्हां ॾिठी हूंदी, जेको मशीन जो उन में एक्सप्लेनेशन टीचर घुरंदो आहे, त उन में जेको आमिर ख़ान आहे उनखे सिंपल जेका एक्सप्लेनेशन ॾींदो आहे, हुनखे सम्झ में न ईंदी आहे, पोइ उहो चवंदो आहे त बाबा इन तरीक़े जी न, हो जेका डेफिनेशन आहे हिन जी प्रॉपर उहा ॿुधाए। मशीन जी जेका डेफिनेशन ॾींदो आहे आमिर ख़ान, उहो चवंदो आहे त अहिड़ी माना मशीन, अहिड़ो औज़ार जेको इंसानी एफर्ट्स खे माना इंसानी एफर्ट्स खे कमु करे, ठीकु आहे, रिड्यूस करे। त उन हिसाब सां जॾहिं उहो अहिड़ी ॾींदो आहे, लाइक पखो थी वियो या ॿियूं बि 2-3 ॾींदो आहे, त उन ते टीचर उनखे टांट कंदो आहे, उनखे चवंदो आहे त इहा न जेका किताब में लिखियलु आहे, माना रटे वारी ॿुधाए मूंखे। चवण जो मक़सदु इहो आहे त रटाफिकेशन ते असांजो घणो ज़ोर आहे, ऐं रटाफिकेशन जॾहिं हूंदी त असांजो जेको तालीम वारो निज़ाम आहे उहो ईअं ई कमज़ोर ऐं ॾुतड़ियल रहंदो। ठीकु आहे, त उन खां पोइ इल्मी मयार में तफ़ावत आहे, सरकारी निजी आलमी इदारनि में फ़र्क़ु। हाणे तव्हां ॾिसंदो त जेका तव्हांजी सरकारी तालीम आहे उन में तव्हांजो सिलेबस ॿियो हूंदो, बुक ॿिया हूंदा। उन खां पोइ जेको चऊं निजी आहे या चऊं प्राइवेट चऊं, उन में तव्हां ॾिसंदो त उन में जेको निसाब आहे, उन में जेके सब्जेक्ट आहिनि या सभु उन में अंदरि जेके टॉपिक्स आहिनि उन में वॾो डिफरेंस आहे, सेम न आहिनि। ठीकु आहे, उन खां पोइ जेके आलमी इदारा आहिनि या जेका आलमी लेवल ते एजुकेशन आहे उन में तव्हां ॾिसंदो त उहे बि, त उन में बि तव्हांखे काफ़ी फ़र्क़ु ज़ाहिर नज़र ईंदो। त इन सां छा थींदो त ईअं कंफ्यूजन पैदा थींदी ऐं एजुकेशन बि सुठे तरह जी कोन थींदी। ऐं उन खां पोइ अमली तरबियत ऐं तनक़ीदी सोच जी खोट आहे। असां किताबुनि में त पढ़ूं था त जेका हिकिड़ो गुड ह्यूमन बींग हुजण जा जेके चऊं ख़ूबियूं आहिनि या गुड ह्यूमन थियण जे लाइ छा छा करणु खपे उहे असां पढ़ूं था, पर उहे अप्लाए कोन था कयूं पाण ते। असांजी जेका डेली लाइफ आहे उन में जेके इहे ख़ूबियूं आहिनि उहे ज़ाहिर कोन थियूं थियनि। मतिलबु त अमली तरबियत न आहे, अमल कोन था कयूं असां, जस्ट असां पढ़ंदा था वञूं, उन शयुनि खे पाण ते अप्लाए कोन था कयूं। त हाणे जेकॾहिं तव्हां ॾिसंदो त केतिरा शागिर्द डिग्रियूं हासिल त कनि था, पर अमली ज़िंदगी में नाल साबित थियनि था, छाकाणि त निसाब खे ज़िंदगी लाइ तयारी नथो करे। लाज़मी हिकिड़ी शइ तव्हां पढ़ो ई अहिड़ी था जंहिंजी तव्हां रियलिटी में ॾिसंदो या पंहिंजे समाज में मुल्क में ॾिसंदो त उन जी चऊं एग्ज़िस्टेंस ई कोन्हे। हाणे जस्ट डिग्री वठण सां त कुझु कोन थींदो, उहे स्किल्स बि त हुजनि न माण्हू में, जेको माण्हू जॉब वञी ॻोल्ही लहे, पंहिंजो घरड़ो हलाए, उन खां पोइ मुल्क जो जेका डेवलपमेंट आहे उन में पंहिंजो किरदारु अदा करे। ठीकु आहे, त इन तरह जो जेके चऊं असांजो जेको निसाब आहे उन में इहे ख़ामियूं आहिनि। हाणे मयारी निसाब जेकॾहिं असां आणींदासीं त मयारी निसाब जा फ़ाइदा कहिड़ा आहिनि। ठीकु आहे, उन में छा इल्मी मयार में बराबरी ऐं इस्तेकाम थींदो। ठीकु आहे, उस्ताद ऐं शागिर्द लाइ वाज़िब मक़सदु हूंदो, ऐं उन खां पोइ बैन अल-अक़वामी सतह ते मुक़ाबिले जी सलाहियत वारा असां स्टूडेंट पैदा कंदासीं। ऐं उन खां पोइ तख़लीक़ तहक़ीक़ ऐं जिदत में हौसला अफ़ज़ाई थींदी। जेको निसाब सोच पैदा नथो करे उहो तालीम न तरबियती खोट आहे। ठीकु आहे, त इन हिसाब सां मयारी निसाब लाइ असांजूं तजवीज़ूं कहिड़ियूं आहिनि या सजेशन्स फॉर इम्प्रूवमेंट असां चऊं त उन जे लाइ असांखे माहिरनि उस्तादनि ऐं इल्मी इदारनि खे गॾु करे निसाब जो जाइज़ो वठणु घुरिजे। ठीकु आहे, माना उन खां पोइ माहिर उस्ताद ऐं इल्मी इदारनि सां खे गॾु करे असां उनखे पाण में विहारे करे चऊं त बाबा हींअर तव्हां असांखे हिकिड़ो मयारी निसाब ठाहे ॾियो। ठीकु आहे, उन खां पोइ निसाब खे हर 5 सालनि में जदीद ज़रूरतुनि मुताबिक़ नओं करणु घुरिजे, ताज़ो करणु घुरिजे। जेके टॉपिक्स कुझु अहिड़ा हुजनि जेके 5 साल पहिरियां न हुया, हींअर उहे आया आहिनि जदीद टेक्नोलॉजी जे मदद सां, त असां उन्हनि खे वरी एड कयूं पंहिंजे निसाब में। ठीकु आहे, उन खां पोइ शागिर्दनि में फ़िकिर सवाल करणु ऐं अमली सिख्या ते ज़ोर ॾिनो वञे त शागिर्दनि खे जेके शइ सम्झ में नथी अचे, असांखे ख़ासि करे ॾिठो वेंदो आहे त असांजी जेको स्कूल आहिनि उन्हनि में जेकॾहिं को सवाल कंदो आहे शागिर्द, त उनखे टोक करे उनखे विहारियो वेंदो आहे। त उन्हनि में असां उनखे निंदियूं न, असां उनखे माना हिकिड़ो चऊं एप्रिसिएशन ॾियूं त बाबा सवाल कयो।
तव्हां सवाल कंदो त तव्हांखे सुठा जवाब मिलंदा पंहिंजे तालीम जे हवाले सां। जेकॾहिं तव्हां उनखे सवाल करण जो मौक़ो न ॾींदो त उन जूं जेके कंफ्यूजन्स आहिनि त उहे उन में रहिजी वेंदियूं ऐं उहो सुठी तरह सां सिखी कोन सघंदो। ठीकु आहे। उन खां पोइ निसाब में इख़लाक़ियात, माहौलियात ऐं मवासिलात जा सबक़ शामिलु कया वञनि। त इन सिलसिले में जेकॾहिं असां इन तरह जो निसाब ठाहींदासीं बणाईंदासीं त असां काफ़ी तालीम मां फ़ाइदो हासिलु कंदासीं। हाणे असां कंक्लूजन ते अचूं था त कंक्लूजन में असांखे छा करणु खपे। चए थो त तालीम बग़ैर मयारी निसाब जे ईअं आहे जीअं जिस्म बग़ैर रूह जे। जेकॾहिं रूह न आहे त जिस्म कंहिं कम जो ई न आहे। चए थो निसाब ई उहो रस्तो आहे जेको ॿारनि खे इल्म मां शऊर ताईं चए थो निसाब ई उहो रस्तो आहे जेको ॿारनि खे इल्म मां शऊर ताईं पहुचाए थो। जेकॾहिं असां निसाब खे जदीद ऐं मयारी बणायूं त न रुगो तालीम मज़बूत थींदी पर क़ौम बि रोशन मुस्तक़बिल ॾांहुं वधंदी। मतिलबु त मयारी निसाब ई उहो औज़ार आहे जंहिंसां उस्ताद नई नस्ल जा ज़हन तराशे थो ऐं क़ौम पंहिंजी क़िस्मत लिखी सघे थी। ठीकु आहे। त इहो असांजो हुयो जेको मज़मून तालीम ऐं तदरीस लाइ मयारी निसाब जी ज़रूरत। इन खे असां ईअं कोशिशि कईसीं, तव्हां इन तरह सां इन खे हल करे सघो था। हाणे असां नेक्स्ट टॉपिक ते अचूं था त उहो टॉपिक कहिड़ो आहे, उनखे कहिड़े तरह सां हल कजे। अच्छा, त टियों मौज़ू आहे जदीद डिजिटल मीडिया सिंधी ॿोलीअ जी बिगाड़ जो कारण या तरक़ी जी ज़मीन आहे। सिंधी ॿोलीअ जो मुस्तक़बिल छा थींदो। उन सिलसिले में असां ख़ाको ॾींदासीं, आउटलाइन ठाहींदासीं, जंहिंमें पहिरियों असां तमहीद लिखंदासीं यानी कि इंट्रोडक्शन। उन में अगेन असां चवंदासीं इहो तव्हांखे त तव्हां हिकिड़ो सुठो पेची लाइन ॾींदो, इंट्रोडक्टरी जेको सेंटेंस ॾींदो सुठो। त ॿोली कंहिं बि मां ॿ टे लिखां थो, तव्हां त इन खां सुठो बि लिखी सघो था, आई एम वेरी श्योर। चए त ॿोली कंहिं बि क़ौम जी सुञाणप ऐं फ़िक्र जो बुनियादु आहे। जदीद मीडिया यानी टीवी, रेडियो, इंटरनेट ऐं सोशल प्लेटफॉर्म्स लाइक फेसबुक, यूट्यूब, टिकटॉक वग़ैरह इंसान जे ॻाल्हाइण, लिखण ऐं सोचण जे अंदाज़ खे तब्दील कयो आहे। सवाल अॼु इहो आहे त छा मीडिया सिंधी ॿोली खे बिगाड़े रही आहे या तरक़ी ॾेई रही आहे। ठीकु आहे। त हाणे जेका क़ौम पंहिंजी ॿोलीअ खे बचाए नथी सघे सा पंहिंजो वजूद बि विञाए वेहंदी। इहो असां इहो लिखी करे पोइ तव्हां उन में हिकु ॿ लाइनूं हणंदो, उन खां पोइ तव्हां उन में पैराग्राफ पंहिंजा डेवलप कंदा ईंदो। ठीकु आहे। त उन खां पोइ अॻिन मां अॻु में चई चुको आहियां त तव्हांखे हीउ ख़ाको ही 20 मार्कनि वारे सुवाल में न आहे ठाहिणो ऐं इन में तव्हांजो टाइम ज़ाया थी वेंदो। उन खां पोइ असां ॾींदासीं त जदीद मीडिया जो असरु, इन्फ्लुएंस ऑफ मॉडर्न मीडिया ऑन सिंधी लैंग्वेज। ठीकु आहे। उन में असां ॾिठो त अॼुकल्ह जेका चऊं मीडिया आहे उन दुनिया खे ॻोठ बणाए छॾियो आहे, जिते हर ॿोलीअ ते ॿियनि ॿोलियुनि जो असरु पवे थो। सिंधी ॿोली बि उन आलमी लहर खां मुतासिर थी आहे। सिंधी मीडिया में हाणे उर्दू, अंग्रेज़ी ऐं रोमन सिंधीअ जो मिलावट आम थी चुकी आहे। मां मिसाल तव्हांखे ॾियां थो त सोशल मीडिया ते तव्हां ॾिठो हूंदो जेका सिंधी ॿोली आहे उनखे उर्दू जे हिन हिसाब सां अंग्रेज़ी हिसाब सां लिखियो वेंदो आहे। हाणे जीअं आहे त अॼुकल्ह त सभु स्टोरीज़ शेयर कंदा आहिनि। ठीकु आहे। हाणे तव्हां ॾिठो आहे सिंधी आहे, हीअ सिंधी आहे, हिन में स्टोरीज़ अंग्रेज़ी वारो लफ़्ज़ आहे, शेयर अंग्रेज़ी वारो आहे, त माना हिकिड़ो मिक्स थी वियो आहे ॿोलियुनि वारो चऊं जेको आहे वर्डिंग जेका आहे ॿोलियुनि जी मिक्स थी वई आहे उहा। त इन सां छा थिए थो त इहो हिकिड़ो माना इहा जेका लिखणी आहे ॿोली जे असुर सूरत खे बिगाड़े रही आहे। त अहिड़े हिसाब सां हीअ सिंधी आहे, असां हिनखे अंग्रेज़ी वारी सूरत में लिखियो आहे, उन में अंदरि असां ही अंग्रेज़ी जा लफ़्ज़ इस्तेमालु कया आहिनि। मतिलबु त हिकिड़ो बिगाड़ अची वियो आहे असांजो हिन में। ठीकु आहे। ऐं उन खां पोइ सिंधी ॿोलीअ जो बिगाड़, ॿोलीअ में गैर ज़रूरी मिलावट आहे असांजी ॿोलीअ में। ठीकु आहे। त इन में मीडिया ते सिंधी ॿोलीअ में अंग्रेज़ी ऐं उर्दू लफ़्ज़नि जो हद खां वधीक इस्तेमालु थी रहियो आहे। नतीजे में ख़ालिस सिंधी लफ़्ज़ विसिरी विया आहिनि। मिसाल असां जहिड़े टाइम चवंदासीं बाबा कमेंट कयो, मां हीअं फील कयां थो, लाइक बाबा हीअं जीअं असां चवंदा आहियूं, माना इन जा सिंधी लफ़्ज़ असां यूज़ कोन था कयूं, असां ही पंहिंजी सिंधी ॿोलीअ में रोज़मर्रा यूज़ कयूं था। उन खां पोइ तलफ़ुज़ ऐं अमला में लापरवाही। ठीकु आहे। हाणे चए थो सोशल मीडिया ते रोमन सिंधी लिखण सबबि अमला ऐं तलफ़ुज़ जो मयार बिगड़ी वियो आहे। हाणे असां लिखंदा आहियूं मूं बदिरां मेन, तूं बदिरां टो। ठीकु आहे। जीअं थी वियो मूं बदिरां मेन, तूं बदिरां टो, अहिड़े हिसाब सां इहो माना छा आहे बिगाड़ अची वियो आहे। ऐं उन खां पोइ असां ॾिसंदासीं जेको लुग़त ऐं अदबी ज़ौक़ जी घटिताई, त जदीद नस्ल सिंधी शाइरी दास्तान ऐं अदब खां परे थी रही आहे। तव्हां ॾिठो हूंदो वाक़ई इन में को शक न आहे त उहो बिल्कुलु परे थी रहिया आहिनि अदब खां। जो वण वॼे तंहिंजे पाछे वञनि, ॿोली विसरे त क़ौम विसरे। इन हिसाब सां तव्हां ॾिसंदो त छोकिरा असांजा अॼुकल्ह जा जेके आहिनि यंग माइंड्स असांजा उहे अदब खां बिल्कुलु परे आहिनि। उहे सिर्फ़ु पता स्क्रोल कंदा यूट्यूब, फेसबुक, टिकटॉक,
तव्हांजो ट्विटर, इहे जेके बि एप्लीकेशन्स आहिनि सॼो कुझु इन्हनि में या मीडिया में तव्हां ॾिसंदो त उनजो जेको रुझान आहे पढ़ण जो सिंधी अदब जो उहो घटिबो वञे पियो। ठीकु आहे, उन खां पोइ जेको जदीद मीडिया आहे उन जा मस्बत पहलू कहिड़ा आहिनि, पॉज़िटिव चवण जा जेके आहिनि एस्पेक्ट्स उहा कहिड़ा आहिनि उहे। हाणे चए थी त सिंधी ॿोलीअ जी वाध वेझ जो ज़रियो बणी आहे। जेका अॼु जी मीडिया आहे, मॉडर्न जेका मीडिया आहे, उहा सिंधी ॿोलीअ जी वाध वेझ में इज़ाफ़ो कयो अथसि। उहो इज़ाफ़ो कीअं आहे त चए थो त असां यूट्यूब, फेसबुक, विकीपीडिया या ऑनलाइन डिक्शनरी ज़रिए सिंधी ॿोली नई नस्लनि ताईं माना वधी रही आहे, पहुची रही आहे। हाणे चए थो त जेकॾहिं लाइक मूं वांगुरु त जेके सिंधी ॿोलीअ में लेक्चर, तजिया ऐं इल्मी गुफ़्तगू बि थी रही आहे यूट्यूब ते। पाण ॾिसो था, मां जेको हीउ स्टार्ट कयो आहे यूट्यूब चैनल, इन में तक़रीबन मुंहिंजी चऊं जेका बि डिस्कस थियल आहे या जेका बि मां लेक्चर्स ॾिना आहिनि उहे सॼा मुंहिंजा यूट्यूब चैनल ते पिया आहिनि। त इन में छा आहे, हाणे सिंधी जदीद सिंधी में जेको मीडिया जो किरदारु आहे ऐं मीडिया में सोशल मीडिया बि अची वई तव्हांजी, त उन में हीउ जेको यूट्यूब आहे इहो इज़ाफ़ो करे पियो। हीअ शयूं तव्हांखे हूअं त जेको आहे फिज़िकल क्लासिस हूंदा आहिनि उते तव्हांखे प्रोवाइड कयूं वञनि पियूं, पर हींअर तव्हांखे यूट्यूब ते इज़ीली मिलनि थियूं, फेसबुक ते मिली सघनि थियूं, ऐं ॿिया जेके प्लेटफॉर्म आहिनि सोशल मीडिया एप्स थ्रू तव्हांखे मिली सघनि थियूं। जीअं पंहिंजा चऊं लेक्चर्स हलनि पिया, ठीकु आहे। त अहिड़े हिसाब सां जेका इहो ॿोलीअ जी तरक़ी जो बहितरीनु मिसाल आहे ऐं ॿोलीअ में इहो सम्झो कि वाध वेझ आणे थी। उन खां पोइ सिंधी सहाफ़त ऐं डिजिटल प्लेटफॉर्म जेके आहिनि, उन खां पोइ जेका सिंधी सहाफ़त ऐं डिजिटल प्लेटफॉर्म जो वधंदड़ किरदारु, उन में तव्हां ॾिठो हूंदो KTN, सिंध TV, आवाज़ TV, डेली काविश या जेके बि आहिनि, इहे सिंधी ॿोलीअ खे जदीद दुनिया में आणण में मददगार साबित थिया आहिनि, मददगार थी रहिया आहिनि। ठीकु आहे, हाणे उन खां पोइ चए थो त हाणे सिंधी ॿोलीअ में डिजिटल किताब, पॉडकास्ट ऐं सोशल मवाद तयारु थी रहियो आहे। लाज़मी तव्हां ॾिठो हूंदो त कई सिंधी ॿोलीअ में डिजिटल किताब अचनि था, शाह साईं जा रिसाला आहिनि या ॿिया जेके बुक आहिनि तव्हांजा वेबसाइटूं ठहियल आहिनि, उन में तव्हांखे PDF में काफ़ी बुक मिलनि था। ठीकु आहे, त अहिड़े हिसाब सां जेको ही पॉज़िटिव पहलू आहिनि मीडिया जा, उन में सिंधी जेका ॿोली आहे त उन में वाध वेझ थी रही आहे। ठीकु आहे, उन खां पोइ नई नस्ल जी दिलचस्पी में वाध, उहा वाध कीअं आहे त नौजवान हाणे सिंधी में शॉर्ट वीडियोज़, पॉडकास्ट ऐं मज़ाहिया मवाद ठाहीनि था। ॿोलीअ खे नओं लहजो ऐं ज़िंदगी मिली रही आहे। तव्हां ॾिठो हूंदो त टिकटॉक ते या तव्हांजा जेके चऊं शॉर्ट वीडियोज़ में या पॉडकास्ट हूंदा आहिनि या मज़ाहिया मवाद, जीअं तव्हांजा अलीगुल मल्लाह वारा थी विया, सोराब थी वियो, सुमरो, या इन तरह जा जेके ॿिया असांजा सुठा अदाकार आहिनि या ॿिया नौजवान नस्ल जा टिकटॉक ते शॉर्ट वीडियोज़ ॾियनि था या यूट्यूब चैनल ते रखनि था। इन सां बि असांजी जेका हिकिड़ी ॿोली आहे सिंधी ॿोली, उन में वाध वेझ थी रही आहे। ठीकु आहे, उन खां पोइ त सिंधी ॿोली जे मुस्तक़बिल लाइ ख़तरा ऐं उमेदूं कहिड़ियूं आहिनि। ख़तरनि में असां जेकॾहिं डिस्कस कयूं त रोमन सिंधीअ जे वधंदड़ इस्तेमाल सां असुली रस्मल ख़त विसिरी सघे थी। पाण जेको लिखंदा आहियूं 1, 2, 3, ठीकु आहे, मां हिते थोरो लिखां, पाण हीअं लिखंदा आहियूं मिसाल तौरु, हीअ पंहिंजा अंग आहिनि, ही 1 ऐं ही 2, ही 3, त हाणे असीं ही थिया पंहिंजा सिंधी जेके अंग आहिनि। हाणे असां रोमन कीअं लिखंदा आहियूं, असां हीअं लिखंदा आहियूं 1, ही 2, ही 3, ठीकु आहे। त इन तरह सां ही जेको आहे त असांजी जेका रस्मुल ख़त आहे उहा असुली जेके लफ़्ज़ रोमन थींदा आहिनि, जेके असांजा असुली सिंधी अंग आहिनि, उहे विसिरी सघंदा जेकॾहिं असां हिन तरह जा रोमन अंग इस्तेमालु कंदासीं। ठीकु आहे, उन खां पोइ ॿारनि जी स्कूल में अंग्रेजी मीडियम जे रुझान सबबु सिंधी लिखण ऐं पढ़ण में कमज़ोरी। ॿारनि जो जेको स्कूल आहिनि उन में अंग्रेजी मीडियम जो घणो रुझान आहे। तव्हां ॾिठो हूंदो त हर पेरेंट इहो चाहींदो आहे त बाबा असांजा ॿार अंग्रेजी पढ़ंदा, अंग्रेजी ॻाल्हाईंदा त उहे स्मार्ट नज़र ईंदा। त उन में छा थींदो आहे त जेको सिंधी लिखण ऐं पढ़ण वारो जेको रुझान आहे उहो कमज़ोर थिए थो। ऐं अॼु बि तव्हां ॾिसंदो त जेको शहर जो स्टूडेंट आहे उहो सिंधी जंहिं सब्जेक्ट पढ़ियो ई न आहे त उहो कमज़ोर आहे सिंधीअ में काफ़ी। पोइ ऐं ॿाहिरि जो जेको स्टूडेंट आहे, अॼु तव्हां ॾिठो हूंदो कॉम्पिटेटिव एग्ज़ाम्स में पार्टिकुलरली तव्हांजो जेको CS ऐं PMS आहे ऐं उन में जेको सिंधी सब्जेक्ट आहे, उन में ॿाहिरि जो जेको शागिर्दु आहे उहो बहितरीनु कमु करे थो ऐं ॾाढो होशियारु आहे उहो सिंधीअ में। ऐं शहर जो जेको चऊं मेजॉरिटी ऑफ स्टूडेंट्स आहिनि उहे कंफ्यूज़ आहिनि उहे। उन खां पोइ डिजिटल दुनिया में सिंधी मवाद जी खोट लाज़मी खोट आहे। सॼियूं शयूं असां कोन थियूं मिलनि, असांजो जेके सिंधी मवाद आहे उहो डिजिटल हिन ते कोन थो मिले सही तरह सां। उन खां पोइ असां ॾिसंदासीं त उमेदूं कहिड़ियूं आहिनि। ठीकु आहे, हाणे उमेदूं इहे आहिनि त बाबा जेको नओं नस्ल आहे सोशल मीडिया ज़रिए सिंधी में ॻाल्हाए थो, हीअ असांजी उमेदूं असां डिस्कस कयूं था। नओं नस्ल सोशल मीडिया ज़रिए सिंधी में ॻाल्हाए, ॻाए ऐं लिखी रहियो आहे। तव्हां ॾिठो हूंदो अहिड़ा के चऊं सिंगर बि अचनि था जिन ते रोज़ानी यूं सम्झो कि तनक़ीद बि थी रही आहे ऐं उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई बि थी रही आहे। त
त अहिड़े हिसाब सां त जेको माना सिंधी ॿोली सोशल मीडिया ते ॻाल्हाइजे बि थी, लिखिजे पई ऐं ॻाइजे पई। उन खां पोइ सिंधी ॿोली लाइ गूगल, यूट्यूब ऐं एप्लीकेशन्स में नवां फीचर्स शामिलु थी रहिया आहिनि ऐं यूनिवर्सिटियुनि ऐं इदारनि में सिंधी ॿोलीअ ते तहक़ीक़ वधी रही आहे। तव्हां ॾिठो हूंदो त हाणे सिंधी ॿोलीअ ते जेका आहे तहक़ीक़ वधी रही आहे, MPhil PhD वग़ैरह बि थी रहियूं आहिनि। हाणे अञा ॿोलीअ जी दीवार न टुटी आहे, अने जेकॾहिं असां उमीदनि वारे हिन में शेयर ॾियूं त अञा ॿोलीअ जी दीवार न टुटी आहे, जे जीअंदा आहियूं सिंधी ज़िंदा आहियूं। ठीकु आहे, हाणे असां हिन में सजेशन्स ॾियूं, तजवीज़ूं जंहिंखे चऊं असां त जेका सिंधी ॿोली आहे त उन खे सम्झो कि कहिड़े तरीक़े सां वधीक ताक़तवर बणाए सघिजे थो। उन में सोशल मीडिया ते ख़ालिस सिंधी लिखण जी हौसला अफ़ज़ाई कई वञे। जीअं असां हीअं असां लिखियो आहे, हिन तरह जी असां जेका आहे लैंग्वेज न लिखूं, असां प्रॉपर सिंधीअ में लिखूं असां। ठीकु आहे, उन खां पोइ स्कूलनि में सिंधी खे लाज़मी ऐं जदीद अंदाज़ में पढ़ायो वञे। सिंधी जेको मज़मून आहे उन खे यूं सम्झो कि कंपलसरी कयो वञे स्कूलनि में, पर्टिकुलरली जेका अर्बन एरियाज़ आहिनि असांजा। उन खां पोइ ऑनलाइन सिंधी लुग़तूं मीन्स डिक्शनरियूं, टाइपिंग टूल्स ऐं एप्लीकेशन्स खे फ़रोग़ ॾिनो वञे। उन खां पोइ सिंधी मीडिया में तख़लीक़ ऐं मयारी मवाद पैदा कयो वञे। जे इन जो असां तत्व कढूं था, हीउ तत्व आहे असांजो। ठीकु आहे, त उन में चए थो जदीद मीडिया बुंधार तलवार वांगुरु आहे, जेकॾहिं सही इस्तेमालु थिए थी त तरक़ीअ जो ज़रियो ऐं ग़लति इस्तेमाल सां बिगाड़ जो सबबु। सिंधी ॿोली जो मुस्तक़बिल इन ते दारोमदार रखे थो त असां जदीद दौर सां गॾु पंहिंजी ॿोलीअ जी असलियत खे बचायूं। मतिलबु जदीद मीडिया सिंधी ॿोली लाइ ख़तरो बि आहे ऐं उमेद बि। जेकॾहिं सिंधी दिलनि में ज़िंदा रही त को बि मीडिया उनखे ख़तमु नथो करे सघे। त इन सिलसिले सां हीअ असां वारो जेको अॼु जो लेक्चर आहे उहो पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। थैंक यू सो मच।